नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त मां अवां खे ख़बर खां आगाह कंदो हलां त ही यूनियन काउंसिल जोसूल आहे ऐं ॻोठु आहे अब्दुल मजीद ख़ान बिरोई। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हे तालको सिजावल आहे, ज़िला कंबर शदाद ॻोठु आहे। हिन वक़्तु असां जेको ॻोठु आहे अब्दुल मजीद बिरोई जो ॻोठु आहे ऐं उते जेको आहे त हीअ फुटेज ॾिसो पिया, हीअ ॻोठणा बरसाति जा मुतासिरीन असां सां गॾु आहिनि। ॾिसूं पिया त जेका यूनियन काउंसिल ठूक जोसूल आहे उहा बिल्कुलु जेका त जारी जेके वार्ड आहिनि उहे तमामु मुतासिर थिया आहिनि। 95% घर ख़तमु आहिनि, फ़सुलु बिल्कुलु तबाह आहे। चौपाए माल जे लाइ जेका त हिन वक़्तु गाह बि न आहे ऐं जेका त ॾिसूं पिया जेको नाज़रीन त हिन वक़्तु टाइफाइड, गैस्ट्रो ऐं ख़ासि करे जो मलेरिया जेको आहे त हिन ॻोठाणनि जे अंदरि जेको आहे त तमामु वधी वई आहे। गुरबत महांगाई, हिकु त गुरबत महांगाई पंहिंजी जॻह ते, पर इहे जेका बरसाति जा मुतासिर बरसाति जे करे हिन वक़्तु जेको आहे त हिन जा ज़ख़ीरा जेके आहिनि से अणखुट रहिया। ऐं ॾिसूं पिया नाज़रीन त हीउ जेको हल्को आहे, हे जेको इलाइक़ो आहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो हल्को आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हमेशह जेको आहे त हिन मीरो ख़ान रतेदुर जी हिन पॉइंट तां जेको आहे त उहे MNA बि चूंडी ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान बि थी जेको आहे त ॾिसूं पिया त नाज़रीन हिन वक़्तु हीअ जेके इलाइक़ा आहिनि हिन इलाइक़ा ज़बून हालत में आहिनि ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, ॿ नवाब, ॿ जागीरदार आहिनि, नवाबज़ादा मीर नादर अली ख़ान मक्सी ऐं सरदार ख़ान चांडियो जी हीअ एरिया आहे। जेको MP आहे गंवर ख़ान इसरान MP आहे। हिन वक़्तु ॻोठाणा बेयारो मददगार बणियल आहिनि। जेका ॻोठाणनि जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां मां ज़ारो ज़रूरु शेयर कंदासीं। वालेकुम सलाम। छा नालो आहे साईं? गुलदाद। गुलदाद, छा पोज़ीशन आहे लाइक? पोज़ीशन आहे साईं, फ़सुल तबाह थी विया आहिनि बरसाति जे करे ऐं घर बि किरी पिया आहिनि। जेके बची विया आहिनि त उहो कम जा बि न आहिनि, सम्झो साईं। बाक़ी अॼु ताणी के अॼु तव्हां आया हो इहा असांजे लाइ थोरो भलाई थी वियो आहे, सम्झो न। अॼु ताणी का सबूत ॿियो को न आयो आहे ठीकु साईं। छा नालो आहे? अब्दुल वहाब साईं। अब्दुल वहाब, छा पोज़ीशन आहे साईं? पोज़ीशन असां तालके वारा आहियूं, उते असां वटि त तबाही आहे। हिते आहियूं पनाह वठणु अब्दुल मजीद वटि, और नठो ॾहों टेंट पेंट कुझु ॾिनो अब्दुल मजीद जेको हाल अथसि। बाक़ी टेंट जो ज़रूरत आहे। पाण केरु आहियो साईं? बिरोई आहे साईं। अच्छा, वारा खां आया हो? जी जी सही बात। हाँ, वो का है मालकी थी है का गवर्नमेंट का मालकी कई हुई? गवर्नमेंट अॼु आयो आहे मालकी करण, तव्हां आया कोई बि न। असां त अवामी नुमाइंदा आहियूं, मीडिया, असां मीडिया आहियूं, कोई बि न आहे। माना गवर्नमेंट न आई आहे न, वो बि नुमाइंदो न आयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। साईं छा पोज़ीशन आहे? तव्हां ॻोठ जा मोज़िज़ बि आहियो ऐं कीअं पिया सम्झो पंहिंजे इलाइक़े जी जेका रिपोर्ट आहे उहा असांखे ॾियो। अर्ज़ु इहो आहे त असां वटि हिते हाणे हक़ीक़त मौलाना साहिब तोखे ॿुधायो, पर पहिरीं ॻाल्हि आहे त असां न रहियो आहे फ़सल, न रहिया आहिनि हिन ग़रीबनि जा घर। हिन टाइम ताणी बोड मुसाफ़िर अॻूणे भाऊ ॻाल्हाए वियो, इहा आहिनि ॿाहिरियां वारा जा, कोई आयल आहे, कोई शदादकोट जो आयल आहे, असां वटि जेको कुबे आयल आहे, मीर इमदाद ख़ान लेरानी साहिबु असां सां मदद कंदो आयो आहे। हुकूमत जो माण्हू को बि असां खां पुछा करणु न आया आहिनि भई तव्हां बचो मुओ छा थियो छा न थियो। हिन UC जो जेको चेयरमैन आहे उहो अव्हां जे इलाइक़े में आयो आहे? इलाइक़े में आहे, उहो ॾिठो ई न आहे असां अखियुनि सां, त उहो आहे किथे? न उहो आयो आहे, न आबासी साहिबु आयो आहे, न MP साहिबु। 10 चकर त मां पाण ॻाल्हायो अथमि MP साहिब सां, गंवर इसरान सां, ख़ुदि पाण सां ॻाल्हायो अथमांसि फ़ोन ते। चए बाबा तूं मोकिल, ऐं मां बसि 2-3 ॾींहंनि में कमु कयां थो, त उहे 2-3 ॾींहंनि खे मूंखे ॾिस न, मां जेके मुंहिंजा इहे हमसाए आहिनि इन्हनि खे मूंखे हलाइणो आहे। वरी बि असांजे हिन UC में ठूफ में आफ़रीन आहे मीर इमदाद ख़ान खे, जेको हुन असांखे ॾिनो, इमदाद ख़ान असांखे जेको ॾिनो, मां इन बि ॻोठ वारनि खे 4 आना 12 आना ॾिनो, बोड वारनि खे। जेके असां वटि शदादकोट, वारह, मेहड़ जा माण्हू हिते आयल आहिनि, इहो तरसल आहिनि। ऐं असांजो कची पुल जो 97 जो, इहे जेके बि ख़लक़त आहे, छो त हर कोई वेंदो आहे रिश्तनि ते, रिश्तेदारनि असांजा हिते असां वटि पनाह वठणु आया, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे असांजो मदद करणु। बाक़ी हाणे असांजो ॻोठु आहे, हिते बि काफ़ी जॻह ड्रता पिया आहिनि। ॻोठु वली मोहम्मद बिरोई आहे, साम्हूं आहे, उन में बि जॻह सभु माण्हू तक़रीबन मां सम्झा आनक 2 आनक जॻह बचियो आहे, न त सभु ठही विया आहिनि। हेॾो आहे ॻोठु हज़ूर भाई बिरोई, उन सां बि इहा ई तादी, मोहम्मद मूसे सां बि इहा ई तादी, मक्सी साहिब जो हक़ीक़त अॻोणे करे विया।
उन्हनि सां बि इहा ई हालत आहे। हिन टाइम ताणी न असां ॾे MP साहिब असांजो गहवर साहिब न ॻाल्हायो। ॿ माण्हू जेके हे दॿिजी छत में जेके फोत थी चुका आहिनि त उन में हितां जो जेको चूंडियल MP आहे इरफान साहिबु आयो आहे न आयो आहे? न उहो कोन आयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके ॿ माण्हू मरी विया आहिनि बि हे न आयो आहे। न अॼु ताणी ओड़ो ज़ाहिर बि न थियो आहे। असां वटि जेके हिननि मक्सी साहिब वटि आयो आहे सो बि असांजो कंबर शदात को DC साहिबु आयो आहे, उहो सुबुह जो अची पहुतो आहे। न असांजो MNA साहिबु आयो आहे, न का ॿियो को उहिदेदार को आयो आहे। असांजो अर्ज़ु आहे इहा ई त हीअ हल्को आहे मोहतरमा जो हल्को आहे। हुननि जो फ़र्ज़ु आहे तव्हां जो महिरबानी असां ते थियो जेको तव्हां आयो। अॼु असांजो आवाज़ु मालिकनि खे ख़बर बि न हूंदो, मालिकनि वटि अॼु इहा ॻाल्हि वञी पहुचंदो त बराबरि यार इहा कुंड बि अञा असांजो रहलो आहे। इहा तव्हांजो महिरबानी थियो जेको असांखे अॼु टाइम ॾेई तकलीफ़ करे असां वटि तव्हां आया हो। हिकु महिरबानी तव्हांजो आहे, मीर इमदाद ख़ान लेगारी जो महिरबानियूं आहिनि जेको तव्हांखे हिन असां वटि आंदो। असांजो ग़रीबनि जो आवाज़ु उहो मालिकनि वटि पहुचे। जेकॾहिं मालिक असांजा जेके ज़िले जा मालिक आहिनि, इहा ई असांजी हक़ीक़त सर। साईं छा नालो आहे? ख़ैर मोहम्मद, छा पोज़ीशन आहे? जेका असांजा किरी पिया आहिनि, फसल बि विया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे मां अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त हीअ ॻोठ आहे जेका त अब्दुल मजीद ख़ान बिरोही। ऐं हिन ॻोठाणनि ही बरसाति जा जेका मुतासिरीन आहिनि हिन वक़्तु 95% मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन घर जेके आहिनि से ख़तमु आहिनि। ऐं हिन इलाइक़े में जेको आहे त हीअ कंबर शदादपुर ज़िलो आहे। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंबर शदादपुर ज़िलो पखिड़ जे लिहाज़ सां तमामु इहे वॾो सिंध जो ज़िलो आहे। 7 तालुक़नि ते मुश्तमिल आहे। ॿ वॾा जागीरदार, ॿ वॾा नवाब रहनि था पिया, उन्हनि जो हीउ ज़िलो आहे। ऐं ॿ हिकिड़ियूं गादियूं मज़हबी रहनि पियूं। सैयद हुसैन शाह बुखारी जी जेका गादी आहे उहा बि हिन ज़िला कंबर शदादपुर में अचे पई। हज़रत मौलाना बेर शरीफ़ वारे जी जेका गादी आहे उहा बि ज़िला कंबर शदादपुर में अचे पई। नाज़रीन, ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾियूं ॿ मज़हबी गादियूं हुजनि, हेॾा ॿ नवाब जागीरदार हुजनि ऐं कंबर शदादपुर ज़िले जो हीउ इलाइक़ो हिन वक़्तु बुख ऐं बदहाली जो शिकार हुजे। ऐं नाज़रीन, तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त हीउ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो तक आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हमेशह हिन तक तो भारी अक्ष सां खटी करे पाकिस्तान जी वज़ीर आज़म बणी। हिन वक़्तु हुनजे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि हिन बोर्ड ऐं बरसाति दौरान हिन वक़्तु बिल्कुलु हुननि जा अजा जेके आहिनि से उहे किरी पिया आहिनि। निटण उस में जेको आहे त खुले आसमान बेयारो मददगार बणियल आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां, ख़ासि करे वज़ीर आला सिंध खां, DC कंबर शदादकोट खां, ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो आहे त बिलावल भुट्टो चेयरमैन खां मैडम फरियाल टालपुर खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असांखे बि जीअण जो हक़ु ॾिनो वञे, असां बि इंसान आहियूं। नाज़रीन, ॿुधाईंदो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह भारी अक्स सां खटियो आहे हितां। ऐं हिन वक़्तु बि जेको चूंडियल हितां जो जेको चेयरमैन आहे, UC जो जेको चेयरमैन आहे, उहो बि कंहिं बि क़िस्म जो उनजो को बि लाभ न ॾेई सघियो आहे। ऐं हिन ॻोठाणनि जूं इहे बि शिकायतूं आहिनि त हू जेको UC जो चेयरमैन आहे कॾहिं असांखे लड़ी बि न आयो आहे, असांखे सलाम बि न कयो अथई त तव्हां कहिड़े हाल में आहियो, कहिड़े रुख में आहियो। ज़िले काउंसिल जो जेको मेंबर चूंडियल आहे आबासी, उहो बि जेको आहे निंड में सुतल आहे। हिन वक़्तु नाज़रीन ॾिसूं पिया सिंध मुंहिंजी मां न्यूज़ TV में ॻोठाणनि पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको MP आहे उहो जेको MP आहे गंवर ख़ान इसराण आहे। गंवर ख़ान इसराण जे तरफ़ां बि को बि लाभ न मिलियो आहे। हिन वक़्तु हिन इलाइक़े में ॿ जेके आहिनि से माण्हू जेके उहे शिद जे किरण सबबु फोत थी चुका आहिनि। उन्हनि बि हितां जो चूंडियल नुमाइंदो कंहिं बि क़िस्म जो को बि रिलीफ न ॾेई सघियो आहे। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयो आहे ॻोठाणे बरसाति जे मुतासिरीन त इन्वेस्टिगेशन करे मेरठ जे बुनियाद ते ॻोठ अब्दुल मजीद ख़ान बिरोही, UN काउंसिल टूब चोसूल, तालको सिजावल, ज़िलो कंबर शदादकोट खे इन्वेस्टिगेशन करे जेको आहे त हितां जेके मसाला आहिनि उहे तरजीह बुनियाद ते हल कया आहिनि। कैमरामैन मुश्ताक मुगीर सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ बिरोही खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, पाकिस्तान ज़िंदाबाद।